अपडेट कयूं पिया। मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले जे ॻोठ वॻियूं खान जत जो रवासी ॼामड़ो नंढे कद जो नौजवान नसीर अहमद मीरजत, जंहिंजा हथ ऐं पेर बि नंढा आहिनि, जेको हिकु ग़रीब घराणी सां तालुक़ु रखे थो, जेको होटल ते पेशेगिरी करे पंहिंजी महिनत मज़दूरी करे पंहिंजे घर जो ख़र्चो हलाए थो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं हिकु ग़रीब घराणी सां तालुक़ु रखां थो। आउं नंढे हूंदे खां ई ख़ैबर में अहमद मलिक जो होटल ते मज़दूरी कंदो हुउसि। हू पंहिंजी ज़ाती प्लाटो न हुअण करे मूंखे ख़ैबर शहर छॾिणो पियो। पोइ ख़ैबर शहर मां लॼ पलाण करे वरी 10 दरी हलिया वियासीं। उन खां पोइ वालिद साहब हिन दुनिया मां हलियो वियो। हाणे हिकु ॿुढड़ी अमड़ आउं महिनत मज़दूरी होटल ते करे 200 रुपया कमाए पंहिंजो घर जो ख़र्चो हलाईंदो आहियां, पर हाणे घर जो ख़र्चो हलाइणु मुश्किल थी वियो आहे, छो जो महांगाई तमामु चोट चढ़ियल आहे। अटो 140 रुपया किलो थी वियो आहे, गिहु 500 रुपया थी वियो आहे, खंडु 130 रुपया थी वई आहे, भाॼियुनि जा अघ तमामु चोट चढ़ियल आहिनि। 200 रुपयनि मां का बि पूराई नथी थिए। हिन नंढे कद जे नौजवान नसीर अहमद मीरजत मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि MNA मखदूम जमील ज़मा, रेवेन्यू मिनिस्टर महबूब ज़मा, MPA मखदूम रफ़ीक ज़मा, डिप्टी कमिश्नर मटियारी AC मटियारी खां मुतालबो कंदे चयो त खुदारा मुंहिंजी माली मदद कई वञे ऐं मुंहिंजी मज़दूरी कोटा मां सरकारी नौकरी ॾिनी वञे, जीअं आउं पंहिंजे घर जो चरखो सही तरीक़े हलाए सघां ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघां।